अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेर ॿीहर भली कार। अॼु असांजी सिंधी सीरीज़ में पढ़ी रहिया आहियूं सिंधी ॿाराणे किताब जा सबक। जे ज़बर जय, ञे ज़बर ञ, ॼञ। जे ज़बर ॼ, ञे ज़बर ञ, ॼञ। हे ये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। जे ज़बर ॼ, ञे ज़बर ञ, ॼञ। अलिफ मद आ, हे ये ज़ेर, हे ये हे। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। ॼञ हीय, ॼञ आहे। जे ज़बर ॼ, ञे पेश ञू, ॼञू। डे ज़ेर ॾ, सीन पेश सु, ॾिसु, ॼञो ॾिसु। अलफ पेश ओ, ञे ज़बर ञ, उञ। लाम ज़बर ल, गे ये ज़ेर गी, लगी। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। उञ लगी आहे। पे अलिफ पा, णे ये ज़ेर णी, पे अलिफ पा, णे ये ज़ेर णी, पाणी। पे ज़ेर प, ये अलिफ या, रे ज़ेर र, प्यार, पानी प्यार। पे ज़ेर प, ये अलिफ या, रे ज़ेर र, प्यार, पानी प्यार। हे वा पेश हू, डे वा डो, डे ये डे, डोड़े। कहिड़ो आवाज़ ठहियो? डोड़े। हू डोड़े, थेवा थो, हू डोड़े थो। पे पिष्पो, जे ज़बर ज, पुज। ते ज़बर त, पुजत। सीन ज़बर स, हे ये ज़ेर ही, सीन ज़बर स, हे ये ज़ेर ही, सही। पुजत सही। सबक 17 ॼञ ही ॼञ आहे। ॼञो ॾिसो, उञ लगी आहे, पाणी प्यार। हू डोड़े थो, पुज त सही। क्लियर? इहो हुयो सबक असांजो, सबक 17। सिंधी पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु सेखारियो, छो त सिंधी असांजी मादरी लैंग्वेज आहे, मादरी ॿोली आहे। दीवा क्लास के लाइक कयो, शेयर कयो ऐं
सब्सक्राइब कयो। थैंक यू।